अस्सलाम वालेकुम दोस्तों, फ़कीर सिकंदर अली दोस्तान यहाँ जी खिदमत में हाज़िर हैं। दोस्तों अॼु असां मौज़ू खणी आयासीं औरत कीअं कारी। दोस्तों हिन समाज में एक तरफ़ो ॾाढ जबर मर्द जो ज़ाल सां हले पे थो ऐं उन ॾाढ जबर जे करे मां तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां त इहो ईअं न थियणु घुरिजे। ही निकाह असली जो निकाह आहे, इहा निकाह हिकिड़ी कमिटमेंट आहे, हिकु एग्रीमेंट आहे। छा जी एग्रीमेंट आहे? जिस्म जी एग्रीमेंट आहे। त मां पंहिंजो जिस्म जो वचन कयां थो त हीउ मुंहिंजो जिस्म तोखां सवाइ ॿिए हंधि मां मर्द चए थो मां पंहिंजो जिस्म ॿिए हंधि इस्तेमालु न कंदुसि, हीउ मुंहिंजो जिस्म तुंहिंजे हवाले आहे। ऐं औरत जो बि इहो ई वचन वाइदो ऐं अहद थींदो आहे त मुंहिंजो बि ही बदन जेको आहे, जिस्म आहे, उहो मूं तो मर्द जे हवाले आहे, ॿिए कंहिं गैर मर्द जे हवाले न आहे। इन्हीअ खे दोस्तों निकाह चइबो आहे। इन्हीअ खे माना निकाह जा दायरा आहिनि त उहो वचन आहिनि, वाइदा आहिनि, उहे अहद आहिनि। उन अहदनि जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारणी आहे। पर हिते असांजे समाज में को मर्द पाण गुनाह करे थो ऐं गुनाह कंदे कंदे केॾी महिल उन खे ज़ाल ॾिसी वठे थो गुनाह कंदे, त उहा ज़ाल कंहिं वॾेरे वटि पंहिंजे मुड़ुस ते दाही नथी थिए ऐं कॾहिं बि ईअं न चई त को मुंहिंजो मुड़ुसु ई कारो आहे। ऐं जेकॾहिं कॾहिं घर में का गहपी किरोध थिए थो इन लेवल सां त मुड़ुसु चएसि थो त जेकॾहिं तूं मूंखे गहपी कंदे इन मामले में अञा मां इहो गुनाह कंदो रहंदुसि, पर जेकॾहिं तूं झलींदे त मां मर्द आहियां, तोखे झलण जो हक़ कोन्हे। घणो घणो कंदे त मां तोखे तलाक ॾेई छॾींदुसि ऐं घर मां बेदख़ल करे छॾींदुसि। दोस्तों एॾो ज़ुल्म जो मक़ाम आहे ऐं एॾो माना तइलीम जी बि खोट इन खे चइजे, तरबियत जी बि खोट। छो त न मज़हबी माण्हू उन्हनि खे तरबियत ॾियनि था सही नमूने सां, न पढ़ियल लिखियल माण्हू उन्हनि खे तरबियत ॾियनि था सही नमूने सां। असुली इहा तरबियत जी खोट आहे। इहो सिलसिलो सॼो जागीरदारी निज़ाम, सरदारी निज़ाम खे हलाइण जी हिकिड़ी वॾी कड़ी आहे ॼण चओ। छो जो इन्हीअ जे लेवल सां हुननि जूं उताकूं हलनि थियूं। जेको ॾंड विझनि था, जेको फ़ैसिलनि में ॾंड विझनि था, उहो अधु उताक लाइ झलींदा आहिनि। के सुठा सरदार आहिनि, के सुठा वॾेरा आहिनि, उहे जिन खे ख़ुदा जो ख़ौफ़ आहे, उहे ईअं नथा कनि। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां दोस्तों त हिकिड़े माण्हूअ पंहिंजी ज़ाल खे कारी कयो, कारी करे ऐं उन पंहिंजे वॾेरे ॾे वियो दाह खणी, ऐं उहो वॾेरो फ़क़ीर सिफ़त हुयो। उन खे वञी चयईं त मुंहिंजी ज़ाल कारी थी आहे फलाणे माण्हू सां, सो उहो उन माण्हू खे घुराए मूंखे फ़ैसिलो वठी ॾियो, वरना मां उन माण्हूअ खे बि मारींदुसि ऐं पंहिंजी ज़ाल खे बि कारी करे मारींदुसि। दोस्तों हू फ़क़ीर सिफ़त जो वॾेरो हुयो ऐं मां थो चवां उहो जसल हणे जंहिं हिकु टेक्निकल ऐं हिकु समाज खे सुधारण लाइ हिकिड़ो जेको वॾी ॻाल्हि करे ॿुधाई, जेको मां थो चवां त माना बसि माना ख़राज तहसीन पेश थो कयांसि ऐं तव्हां बि हीअ ॻाल्हि ॿुधी करे उनखे ख़राज तहसीन पेश कजो। जेको हुनजो वॾेरे जो किरदारु फ़क़ीर सिफ़त वॾेरे जो फ़क़ीर सिफ़त उन वॾेरे हुनखे चयो त आदम खां बि ख़ता पियो, कंहिंजो बि पलांद गुनाह खां ख़ाली कोन्हे, हर कंहिंजो पेर तिरके थो। जेको दाह खणी आयो उन खे चए थो त मां बि गुनाहगार आहियां। वॾेरो चए थो मुंहिंजो बि किथे पेर तिरकियो आहे, मां किथे गुनाह कयो आहे। हाणे मूं गुनाह कयो आहे, मूं ते मुंहिंजी घरवारी जो निकाह में माना इहो अहद थियल आहे त मां पंहिंजो बदन ॿिए हंधि इस्तेमालु न कंदुसि ऐं मूंखां गुनाह थी वियो।
मूं पंहिंजे बदन खे ॿिए हंधि इस्तेमालु कयो, मूं पंहिंजे जिस्म खे ॿिए हंधि इस्तेमालु कयो, इहो गुनाह मूंखां थी वियो। हाणे जेकॾहिं उहो वॾेरो चए थो त मुंहिंजी घरवारी वरी ॿिए हंधि किथे माना गुनाह करे त छा मां इहो हक़ु हुन ते रखां थो, मां हुनखे कारी करे सघां थो? जॾहिं मूं गुनाह कयो ऐं मां पाक न आहियां, मूं पंहिंजो बदन ॿिए हंधि इस्तेमालु कयो, त तव्हां भला ॿुधायो, हुनखे चए थो जेको खणी आयो तव्हां उनखे चए थो पोइ मां हुनखे कारी करे सघां थो? इहे लफ़्ज़ चई ऐं पोइ वरी मुखातिब थियो हुन ॾे त हाणे तव्हां ॿुधायो। हाणे हुनखे चए थो जेको तव्हां खणी आयो, उनखे चई तव्हां ॿुधायो त तव्हां कॾहिं गुनाह न कयो, तव्हांजो कॾहिं किथे पेर न तिरकियो, तव्हांजो पलांद पाक आहे। जेकॾहिं तव्हांजो पलांद पाक आहे ऐं तव्हांजो पेर काथे न तिरकियो आहे ऐं काथे तो गुनाह न कयो आहे, त पोइ तुंहिंजी घरवारी कारी आहे, पोइ तूं हक़ु रखी सघी थो ऐं हू कारी आहे। जेकॾहिं तव्हां खां को गुनाह थियो आहे, तुंहिंजो काथे पेर तिरकियो आहे, काथे तो माना तो को हिच कयो आहे ऐं पंहिंजे बदन ॿिए हंधि इस्तेमालु कई ऐं पंहिंजे जिस्म खे ॿिए हंधि माना इस्तेमाल में आंदुई, त पोइ तूं हक़ु नथो रखे सघीं जो तुंहिंजी घरवारी कारी पोइ न आहे। दोस्तो के मर्द माण्हू लफ़्ज़ सां मरंदा आहिनि, किन खे बंदूक हणंदव त न मरंदा आहिनि, बेग़ैरत खे बंदूक हणंदव न मरंदा आहिनि। हू जेको दाह खणी आयो हो लफ़्ज़नि में सम्झी वियो ऐं सम्झदार हुयो ऐं वॾेरे खे चई साईं पोइ मुंहिंजी घरवारी कारी न आहे, मूंखां ख़ता थियो, मूं पंहिंजे बदन खे ॿिए हंधि इस्तेमालु कयो, मूं पंहिंजे बदन खे ॿिए हंधि इस्तेमाल में आंदो, हाणे मां हक़ु नथो रखां त मुंहिंजी घरवारी कारी आहे, मां नथो रखां हक़ु मुंहिंजी हाणे घरवारी कारी न आहे। दोस्तो समाज में इहे त सम्झल सुलझल के माण्हू आहिनि, पर समाज में हिकु तरफ़ो फ़ैसिलो पियो थो हले, सिर्फ़ु औरत खे कारी कयो थो वञे। छो? छाजे लाइ? पंहिंजे गिरेबान में छो नथो ॾिठो वञे, पंहिंजे गिरेबान में हथु विझी पाण पंहिंजो इहतिसाब छो नथो कयो वञे? इहा सिर्फ़ु तइलीम जी खोट आहे। इहा तइलीम न चइबी जेका सिर्फ़ु परियूं डिग्रियूं हासिलु कर, न, ॾाहप तइलीम मां ॾाहप अकुल खे पिराइणो आहे, सचाई सफ़ाई खे ज़ाहिर करिणो आहे, समाज में सुधारा आणणा आहिनि, अहिड़ियूं लाहियूं चालियूं आहिनि उन्हनि खे दुरुस्त करिणो आहे, उन्हीअ खे तइलीम चइबो आहे। हिन खे ही तइलीम जो कहिड़ो मां तइलीम इन खे तइलीम मां चवंदुसि? जिथे हिकु तरफ़ो फ़ैसिलो हले, जिथे हिकु तरफ़ो निज़ाम हले, खणी केर बि हुजे, कमज़ोर में कमज़ोर मख़लूक हुजे, उन्हीअ जो बि हक़ु आहे, उहो बि हक़ु रखे थो, उन्हीअ खे बि जीअण जो हक़ु आहे। छा औरत खे हक़ूक़ छो नथा ॾिना वञनि? इहे इन्हीअ करे त ओताकूं जो ख़र्चु केरु कंदो? मां दोस्तो हिकु ॾुख भरी कहाणी तव्हांखे वरी ॿुधायां थो, कंहिं वॾेरे कंहिं सरदार जो। असांजे खेरपुर नाथन शाह में हिकिड़ो वाक़ियो थियो। कंहिं क़ौम मां जी बरोच क़ौम आहे, उन्हनि जो नालो वठणु नथो चाहियां जो शरई हदूद आहिनि, असां फ़क़ीर माण्हू आहियूं, न सरदार जो नालो वठिबो, न उन्हनि माण्हुनि जो नालो, उन जे क़ौम जो नालो वठिबो। उन्हनि जी का औरत का माना कारी थी ऐं उहो फ़ैसिलो जॾहिं माना कंहिं सरदार वटि वियो हो, उन्हनि जे सरदार वटि, उन सरदार लाइ जॾहिं फ़ैसिलो वियो त हुन छा कयो, हुन कुराले छा कयो, पंहिंजे हिकिड़े पुट खे जेको माना ॾिठे थी हीउ सुलझियल आहे, हीउ दाना आहे, उन्हीअ खे न वठी वियो मतां वॾेरे सां, उन्हीअ सां हेठि मथे ॻाल्हि करे मतां इहो, ऐं उन करे उन्हीअ पुट खे न वठी वियो, बाक़ी पाण ॿियनि पुटनि समेत वियो उते फ़ैसिले ते। जॾहिं उते फ़ैसिलो थियो त कारीअ जा 4 लख ॾंड पियो, 2 लख ओताक लाइ हुन वॾेरे रखिया ऐं 2 लख हिननि खे ॾिनई। ऐं मां पोइ खेरपुर नाथन शाह जे कंहिं एजेंसी ते वेठो हुउसि, हुनजो पुट बि उते वेठो हो, ऐं का घड़ी गुज़री गपल टेम खां पोइ, टेम त माना काफ़ी हुयो, सो वॾो टेम थी वियो, 3 पहिरेदारे हू माना आयो ऐं आयो त हुन खां पुट हाल हाल पुछाए पियो, बाबा माना फ़ैसिले जो हाल हाल ॾियो। हुन बरोचकी में ॿुधायो जेको मां तव्हांखे सिंधीअ में तर्जुमो करे ॿुधायां थो। त हुन खां पुट पुछाए पियो, बाबा माना फ़ैसिले जो छा थियो? चए बाबा फ़ैसिलो थियो, हुन ते 4 लख ॾंड पियो
चई पोइ 4 लख असांखे ॾींदा? चई न, असांखे उन 4 लख ॾंड मां 2 लख असांखे, 2 लख उन वॾेरे पंहिंजे ओताक लाइ झलिया। एॾो ज़ुल्म, एॾी इंतिहा। ईअं जो ॿुधाई त हुनजे पुट, मां हुनजे पुट खे बि ख़राज तहसीन थो पेश कयां, जंहिं लफ़्ज़ इस्तेमालु कया। पंहिंजे पीउ खे जेको वर्दी ॾिनई वॾेरे जे लाइ, उन सरदार जे लाइ वर्दी जेको ॾिनई, ऐं उहो एज़ाज़ जे लाइ का ख़राज तहसीन मां उन छोकिरे खे, उन जे शऊर खे ॾियां थो। उन चयो त छा वॾेरे जी इहा छोकिरी असां वटि बाइठी हुई, जंहिंजा हुन 2 लख पंहिंजे लाइ झलिया, 2 लख असांखे ॾिनई? इहे लफ़्ज़ वॾा आहिनि, तलवार खां बि ज़्यादा माना त तेज़ लफ़्ज़ आहिनि। पर हुनजे पीउ वरी वराणियो त बाबा हुनखे 4 लख ॾंड पियो, तूं नथो सम्झी दुश्मन जी चेल चॿी थी। सरदार असांजे उन वॾेरे त 2 टे पिया झलिया, मगर हुन असांजे दुश्मन खे बि धकु लॻो। दोस्तो, शऊर खे बि ज़ोरी दॿायो थो वञे। शऊर वारा माण्हू बि के आहिनि, सभु न, पर उन्हनि खे बि ज़ोरी दॿाए उन्हनि जे ॻाल्हि खे बि हेठि कयो थो वञे। इहो आहे समाज जो हाल। हाणे मां ही वीडियो इन करे जारी कयो आहे त हिकु तरफ़ो फ़ैसिलो न थियणु घुरिजे, पंहिंजे गिरेबान खे बि ॾिसणु घुरिजे। जे ही निकाह जो मतिलबु ई इहो आहे त माना मर्द जे जिस्म ते औरत जो हक़ आहे, ऐं हिन जिस्म खे ॿिए हंधि इस्तेमाल में नाहे आणणो, ऐं औरत ते बि मर्द जा हक़ आहिनि। त औरत पंहिंजे जिस्म खे ॿिए हंधि इस्तेमालु न करे। महिरबानी। अस्सलाम वालेकुम।